बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मसलो ईअं त भाऊ साईं हिकिड़ी वीडियो रखी उनमें साईं मुंहिंजे लाइ लातल की ज़ाहिर कई त मां जो इन सां को बि वास्तो न आहे। तो काफ़ी शहर जा माण्हू काफ़ी दोस्त चवनि पिया साईं जो तुंहिंजे लाइ लाताल की ज़ाहिर कई आहे त छा मसलो आहे, को अहिड़ी का साईं सां तूं ठगी बगी कई थी अलाए छा हिन करे। पोइ तक़रीबन मूंखे बि मां बि थोरो जज़्बात में अची वियो पोइ मां बि प्रेस कॉन्फ्रेंस कई हुअमि साईं जे ख़िलाफ़ त वाह हे मसलो आहे मसलो जज़्बात में अची करे। हिन वक़्तु काफ़ी दोस्त काफ़ी मौजूद शहर जा माण्हू मूंॾे बि आया साईं ॾे बि आया त बाबा हाणे जेको मसलो आहे इनखे रफ़ा दफ़ा करे हाणे जेको आहे त इनशा अल्लाह ताला असां साईं मां ॿई गॾु आहियूं। हाणे इन में जेकॾहिं साईं जी दिलि आज़ारी थी आहे त मां साईं खां माज़रत बि कयां थो। माने सुठो टाइम साईं सां मां गॾु रहियो आहियां 10-12 साल साईं जो मां मुरीद थी रहियो आहियां, साईं ॾे पंध कंदो आहियां। साईं असांजो वॾो आहे, अबो आहे, क़ाबिल एतिराम आहे। बसि हे थोरियूं हुयूं मुंहिंजे इख़्तिलाफ़ हुया, उहे असां रंजिशूं ख़तमु करे संगत विच में अची असां हर शइ ख़तमु करे साईं खां मदद कईसीं।